पैसा ये पैसा काढा या हाँ इन्हें भागे के चाला दो वन्यास दिसांस तो चाली काहे पियो तगारी में कुछ ना कुछ ता है जेको तू लुकाए पे ना मां वारी खणा पियो तोखे वहम थींदो आ जरूर आहे कुछ ना तू वन पांजो सिरा खण वारी मां पाण खण दुम आहे त कोई कोन मुखे हरू भरू ये वहम थियो आ मोगा आज तो वडा पैसा हाथ आया आहिनि ईमान सां टेकजी वियुमि अमीर थींदुमि इन्हनि पैसनि खे हिते काथे मां लुकायां कोई ॾिसे त कोन थो न वारो कर मोगा रकम लुका मां तो जी काढां गंजा काॾे वेंदे हेॾा सारा पैसा मांखे चए पियो त कुझु बि न आहे लधो मां तुंहिंजो उस्ताद आहियां गंजा यार मोगा पैसा मां तकड़ी जा ते कोन्हनि लिकाया किथे गुम न थी वञनि मां चवंदो आहियां मालिक मकान खां मोकल वठां घर वञण ऐं पैसा बि खई वञा जगह ते खर्चो दिल लाइ कयो बाकी जगह माशाल्लाह वीआईपी बने थी मजबूत है अरे मजदूर तू हिते छो वदोई वञ ओडे रेती तो के चम न वारी वगैरह खाण ओ साहब हिकड़ो अर्ज आ वरी केड़ो अर्ज बाबा बुधा साहब दरअसल गाल आहे त घर जो मुखे कम याद अची वियो आ मुखे मोकल खपे सही यार ये तो के मोकल ले आया तो ही कोने तो टाइम आने सही तो के मोकल ले आए तो पेरियो डी आ काम ते सुस्त मजदूर आ छा ना सही मां सुस्त ना आया मां पांजो कम ईमानदारी से कंदो आया सुबाने दिस जो किए काम के छिका तो छा यार सुबाने काम के छिके ने पेरियो डी आ तू मागे धोखो डी नहीं वने तो कम अद में छडी वने तो मिस्त्री भी टोन के मसालो केर दींदो आने धोखो ना सही एकड़ो छोकरो उनके भी वर्तींदुम विगार लगाइंदुम उन जी तवा मुखे पैसा ना दीजो ठीक है पांजे दी की दिहाड़ी वर्ती वन न सही मां पाण ईमानदार मानू आ आधो की दिहाड़ी आ ना जेको मिस्कीन है गरीब मजदूर हुजे ना उनके दई छजो तवा यार माशाल्लाह तू तो बड़ो ईमानदार मजदूर है हां ना चलो ठीक है हाने तो के मोकल ले दो लेकिन सुबह टाइम ते पुजी वन जा ठीक आ सही बड़ी मेहरबानी सही कुर्ब ठीक है को मसलो ना है मोगा वारो कर हाने पैसा खणा कहीं के शक ना पई जी वने हां पैसा काढिया ओ बोड़े पैसा पैसा हिते ही मां रखिया माने हां पैसा ए पैसा गोले दो जा ओ साहब तवा जे हाथ में किए अचिया तू सुबह जो जी आए न काम ते मां के तोते उन टाइम ही शक दियो तू एक नंबर जो फराडिया इनजे करे मां मजदूर के यो चई छड्यो पैसा दे ए वारी में पूरे छड छो साहब मां बाबा जी चवाइन इनके वारी में लुकाए करे मत तू चंगी तरह न वारी दई छडे बटे कोड देन जी नजर ना अचे साहब वारी में गुम थी वेंदा यार दरअसल गाल या अच्छा यह गाल ठीक है ए चंगी तरह लुकाए छड मां बेर मजदूरन के माने रखा ठीक है आई गाल समझ में ओ साहब मुखे काम करना कट जो मुजी रोजी नथी थे कोई न तो बियारे एड़ा बेईमानी वाला काम कंदवे चोरियों कंदवे मालकन सा फ्रॉड कंदवे पंज हकलाल जी रोजी ईमानदारी से न कंदवे केर काम ते बियाइंदवे ओ साहब गलती जी माफी सही माफी यार गलती जी माफी होंदी आ बेईमान जी ना मां चाहंदो तू दफा दी सही एकड़ो चांस एकड़ो चांस छा मां तो एक मिनट भी इते बर्दाश्त न करा मुखे माफी दियो सही यार किए माफी दिया तू जेको काम क्यों दिल चेती तो के पादर हणा लेकिन मां तो के छडा दफा दी ओ साहब घर में खाण पीण जे लाए भी कुछ न ये ना करो साहब अध जी दिहाड़ी त देओ ना अध जी दिहाड़ी छा मां तो के 1 रुपयो भी न दिया मां चाहे तो बियर नी कानून में नजर आए पुलिस जे हवाले कंदो ये ना करो साहब अध जी दिहाड़ी देओ ना करो नहीं सियाणा सच चौंदा लालच में कदी ना पवो मां एतरा पैसा दिसी लालच में पई जी उस मोगे जी मार कबल चार